लीडर टीवी जे प्रोग्राम जी ॻाल्हि में आहियां। डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि नामियारो दानिश्वर जनाब नसीर मेमन साहब। ऐं नसीर मेमन साहब खां अॼु असां हिकिड़ो ई सुवालु पुछूं था, उहो हीअ आहे त 63% आबादी जेका आहे उहे छोकिरा ऐं छोकिरियूं या नौजवान जेके आहिनि पाकिस्तान जा, उनजी सूरत हाल ॾींहों ॾींहुं सुठी थियण जे बदिरां ख़राबु थींदी थी वञे। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे प्यारे सूबे सिंध जे बारे में सोचूं ऐं उन में बि पंहिंजे क़ौम जे नौजवाननि जे बारे में सोचूं त नौजवान जंहिंखे 15 सालनि खां वठी 25 सालनि जो चइजे ऐं जेका 35 सालनि ताईं उनखे कैरियर जी सॼी अपॉर्चुनिटीज़ हुजणु खपनि, असां नसीर मेमन साहब खां पुछूं था त असांजे नौजवान जे लाइ हुन वटि ख़्याल कहिड़ा आहिनि ऐं हुन नौजवाननि खे करणु छा खपे। साईं न साहब, हाणे ज़ाहिर आहे त नौजवान एनर्जी जे लिहाज़ खां पंहिंजे जेका एज ग्रुप जी जेका हुनजी फ्रेजिलिटी आहे उन जे लिहाज़ खां कहिड़ी बि सोसाइटीअ में हिकिड़ो सेंट्रल रोल थो करे। जेकर तव्हां ऐं ॿियो छा आहे त अददी लिहाज़ खां बि कंहिं बि क़ौम जो जेको डेमोग्राफी में वॾे में वॾो हिसो आहे उहो इन एज ग्रुप में हूंदो आहे। इन करे दुनिया में हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे जंहिंखे चवंदा आहिनि डिविडेंस, पॉपुलेशन डिविडेंस को टर्म यूज़, मूंखे एग्ज़ैक्ट यादि नथो अचे, पर उहो बहरहाल उनखे लाइबिलिटी जे बजाए उनखे एसेट तौरु दुनिया में ट्रीट कंदा आहिनि। असां वटि त पॉपुलेशन हींअर लाइबिलिटी आहे न, माना ॿार आहे न, पर दुनिया में इहो कंसेप्ट आहे त न आबादी को ॿार न थींदी आहे। भला अमेरिका में बि त 3 करोड़ माण्हू रहनि था न, उहो चवंदो कोलेप्स थिए। 1.5 अरब चाइना में जो रहनि था, इंडिया में तव्हांजो 1.25 अरब आहे, ठीकु आहे। चाइना त 30 सालनि खां डबल डिजिट जी ग्रोथ कई आहे। सो ह्यूमन कैपिटल जो जेको कंसेप्ट आहे उहो चए थो त जेको इंसानु आहे उहो तव्हांजो वॾे में वॾो जेको सोर्स थी सघे थो सोसाइटीअ जे डायनामिज़म जो, आहे त बहरहाल ह्यूमन बींग न, बाक़ी शयूं त उनजे हथ वसनि या ईजाद थो करे। हाणे उन जे लाइ फ्यूचर जा रस्ता छा आहिनि, उनखे छा करणु घुरिजे, ऐं उहा त ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो स्पेक्ट्रम आहे जंहिंमें तइलीम या नौकिरी या इहे त 1-2 एलिमेंट्स आहिनि, पर इहे बुनियादी पिलर आहिनि जंहिं तां पोइ उनजी बाक़ी सॼी ज़िंदगी उनजी चौधारी घुमे थी। ठीकु आहे, छा करे सोसाइटी हींअर छा आहे पहिरियों त उनखे सम्झूं। हींअर मिसाल तौरु हिकिड़ो टिपिकल सिंधी नौजवान जेको मिसाल ॻोठ मां या विचोले शहर मां निकिरे थो, उनजी लाइफ छा आहे या उनजा ख़्वाब छा आहिनि या उनजो माइटनि जा ख़्वाब छा आहिनि, उहे छा आहिनि। पढ़ी पए, ठीकु आहे, हाणे थोरी ख़्वाहिश वधी आहे, पहिरियों त इहो हूंदो न त छा पढ़ी कंदो, वरी चवनि था पढ़ी पए, ठीकु आहे, पढ़ी पए, पोइ छा करे, पोइ पढ़ी पए ऐं अञा वधीक पढ़े त पोइ हुनखे सुठी सरकारी नौकिरी मिले, नौकिरी त मिले पर सरकारी नौकिरी मिले। हिते मां वाज़े कयां त इहे असांजे ख़्वाब जा हिसा आहिनि। हा हा, हीअ असांजी मेजॉरिटी जी ख़्वाहिश आहे, ठीकु आहे। सरकारी नौकिरीअ में न तवक़ुआत आहिनि न, पकी हूंदी, आख़िर में पेंशन मिलंदसि, कमु बि घणो न हूंदुसि या अञा बि का वार थी त कमु हूंदुसि ई कोन, ठीकु आहे। इहो हिकिड़ो सॼो माइंड सेट आहे जेको पोयनि 2-3 ॾहाकनि में उभरियो आहे। अच्छा, उहो उभरियो छो आहे, उन ते मां ब्लेम नथो कयां सोसाइटी खे, हिकिड़ियूं हक़ीक़तूं जिन जे तनाज़ुर में उहो उभरियो आहे, ऐं उन सॼी हिस्ट्रीअ में वेंदासीं त ढिघो बहस थी वेंदो। पर असां भुटे साहिब जे दौर खां पोइ जेको असांजी पहिरीं जनरेशन हिन जॉब मार्केट में, सरकार जी जॉब मार्केट में जेका इन थी, उनखां पहिरियों त सरकारी नौकिरी त असां परे खां ॾिसंदा हुआसीं न, 11 ग्रेड जो क्लार्क वरी छो हूंदो, ठीकु आहे। पोइ वरी मेराज ते पहुतो त प्राइमरी मास्टर थियणु लॻो माण्हू, पोइ अञा वॾनि ऑफिसरनि ते त पोइ उहा पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि, ठीकु आहे। त इहो सॼी जेका इवॉल्व थी आहे नौकिरीअ जी ख़्वाहिश, उनजे पुठियां बि हिकिड़ी हिस्ट्री आहे। उहा कोटा सिस्टम जे करे असांखे हिकिड़ो एडवांटेज बि उनजो हुयो, असां वधि में वधि उन मां बेनिफिट बि वरितो, ऐं हिकिड़ो नओं मिडिल क्लास सिंध में इवॉल्व थी वियो। इन विच में असां वटि छो त स्ट्रेटेजिक प्लानिंग जनरली कोन्हे, ऐं रुगो सोसाइटी वटि या सिंध वटि न ओवरऑल ई कान्हे का। पाकिस्तान में कॾहिं तव्हां इकानमी जी स्ट्रेटेजिक प्लानिंग ॿुधी आहे त कंहिं वॾे थॉट प्रोसेस मां गुज़रंदी हुजे। तव्हांजो एनुअल डेवलपमेंट प्लान तव्हांजे ख़्याल में वॾी स्ट्रेटेजिक प्लानिंग मां गुज़रंदो आहे, ठेकेदार ठाहे छॾींदा आहिनि, ठीकु आहे, स्कीमूं अची वियूं करे छॾियो। सो ओवरऑल सोसाइटीअ में इहा फोरसाइटेडनेस जनरली घटि आहे, इन तरह सां फ़ैसिला नथा थियनि, न हुकूमतुनि में न मासिस में। पोइ असां सां प्रॉब्लम छा थियो, नौकिरियूं सरकार जूं जाम, हिकिड़ो माण्हू पास करे यूनिवर्सिटी मां, उहे बि असां स्टूडेंट ॿुधंदा हुआसीं, जंहिं चवंदा हुआसीं पास थींदा हुआसीं, 3 ऑर्डर मिलंदा, हिते वेंदो या हुते वेंदो या हिते वेंदो, तव्हां चूज़ कयो, ख़ासि तौरु जेके पोज़ीशन ऑर्डर हूंदा।
त हिकिड़े अरसे ताईं पब्लिक सेक्टर वटि स्पेस हुयो एब्ज़ॉर्ब करण जो, कंदो हुयो। माण्हू पढ़ियल लिखियल घटि हुया, नौकरियूं वधीक हुयूं, सीटूं ख़ाली बि थींदियूं पयूं हूंदियूं, ठीकु आहे। फेडरल गवर्नमेंट जे कॉर्पोरेशन्स वग़ैरह में त हिकिड़ो वॾो अंगु सिंध जे ॿाहिराड़ीअ जो सीटुनि जो अॼु बि मूंखे एग्ज़ैक्ट नंबर यादि कोन्हे, पर 30-35,000 जो डेफिसिट आहे। उहो रुॻो इन करे कोन्हे, हिकिड़ो त सबबु इहो ज़ाहिर आहे उते बायसिस आहिनि, तव्हांजो सीटुनि ते कब्ज़ो आहे फलाणा, ॿियो पार्ट बि हुनजो आहे, हुन ते कंहिं महिल वेही ॻाल्हाए सघूं था अलॻि। पर इहो सॼो जेको पब्लिक सेक्टर हो, इहो जेतिरो ह्यूमन रिसोर्स जज़्ब करे सघंदो हो, उहो जीअं मिटी आहे न, आख़िर मींहुं पवंदुसि पाणी जज़्ब कंदी 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 एतिरो जज़्ब करे वठंदी हो, पोइ पाणी जो दुॿो ठहंदो, सेचुरेशन थी वई, पोइ दुॿो ठहंदो, पोइ नंढड़े तलाउ जी शिकिल अख़्तियार कंदो, पोइ नंढड़ी उन मां नहर निकिरी पवंदी, वकिरो ठही पवंदो। सो ईअं पब्लिक सेक्टर जे बि जॉब्स खे एब्ज़ॉर्ब करण जो हिकिड़ी कैपेसिटी हुई। हाणे उहा कैपेसिटी पूरी थी चुकी, हाणे उन वटि जाइ नाहे त वधीक नौकरियूं ॾेई सघे, वधीक मिसाल तौरु केतिरा हूंदा फॉर एग्ज़ाम्पल, सादो खोड़ो था लॻायूं, सिंध में आबादी सपोज़ 5 करोड़ था लॻायूं सरकारी तौर ते था मञूं त 2% तव्हांजी ग्रोथ आहे, एक्चुअली वधीक, पर ठीकु आहे 2%, माना 1 मिलियन पीपल, 10 लख माण्हू हर साल जॉब मार्केट में इन थिया, सादो सूदो, ठीकु। हाणे तव्हांजी सरकार जे पुठियां 10 सालनि जूं तव्हां फिगर खणो त कंहिं साल हिकिड़े में बि जेकर 50,000 नौकिरी पाई हुजे त वॾी ॻाल्हि हूंदी, अलाए केतिरा साल त बैन हुयूं, हुयूं ई कोन, इन करे जो ओवर एम्प्लॉयमेंट लॻी पई, पोइ हुननि चयो त जेके रिटायर थींदा गुज़ारे वेंदा, सीटूं ख़ाली थींदियूं, त हुनखे तव्हां तवाज़ुन जो पब्लिक सेक्टर जो पेंशन बिल खणण जहिड़ो न रहियो आहे हींअर बजट मां, एॾो वॾो पेंशन बिल थी वियो आहे। त पोइ उनजो नतीजो इहो थियो त हाणे तव्हां वटि ऑप्शन कहिड़ा आहिनि, एज़ नौजवान जेको पास करे निकिरे थो, हाणे सरकार साल में आणे थी 40-50,000 नौकरियूं जेकर वॾो चए करे, ऐं उहे बि त आणींदी उन मां 80% 90% हूंदियूं 16 ग्रेड खां घटि जूं, ठीकु आहे। बाक़ी मथे कैडर जूं हूंदियूं 17 ग्रेड में तव्हांजा कमीशन जूं केतिरियूं सीटियूं ईंदियूं, 400-500 ईंदियूं, छा ईंदियूं, वधि में वधि। तव्हांजी यूनिवर्सिटियूं त 1000 ग्रेजुएट्यूं पैदा कनि, तव्हांजी घिटी में यूनिवर्सिटी आहे, छो त उनजे पुठियां का स्ट्रेटेजिक प्लानिंग कोन्हे, हिते बि यूनिवर्सिटी खोलियो, हुते बि यूनिवर्सिटी खोलियो, हिते बि यूनिवर्सिटी खोलियो, हाणे तव्हां खोले त छॾियूं, 2 BA जूं डिग्रियूं नौजवान वटि अची वियूं, 2 MA जूं डिग्रियूं बि अची वियूं। मूं अहिड़ा नौजवान बि ॾिठा आहिनि जेके इंटरव्यू करण जो मौक़ो मिले थो त 2 इकोनॉमिक्स 2 डिग्रियूं हुन MA जूं छा में, हिकिड़ी इस्लामियात में, हिकिड़ी इकोनॉमिक्स में। बाबा को मैच त ठाहे, को सबबु त मूंखे सम्झाए त तूं हिकिड़े पासे इस्लामियात में, साईं बसि वांदो वेठोसि करे छॾियो, मिले हूअं ई पई, ठीकु आहे। उन करे डिग्री जी वर्थ थी वई ख़तमु। ॿियो छा थियो त असां जेको जस्ट MA BA जे डिग्रियुनि जे पुठियां लॻासीं, हुन में असां इहो फैक्टर मिस करे छॾियो त जन सरकारी शोबे वटि नौकिरी कान्हे त बाक़ी जेको प्राइवेट सेक्टर आहे उहो त स्किल ड्रिवन आहे, प्राइवेट सेक्टर त डिग्री ड्रिवन आहे ई कोन, उन वटि डिग्री हिकु हद ताईं बेसिक डिग्री खपे, इट्स ओके, हा मथे वेठो आहे जेको वेठो आहे बसि ठीकु आहे, पर उन खां पोइ उनखे हिकिड़ो सर्टेन स्किल सेट थो खपे। जेकर उहो न आहे, जेकर तव्हां इकोनॉमिक्स जी डिग्री तव्हां वठी छॾी ऐं जेकर तव्हांखे इन्फ्लेशन जी माना नथी अचे त तवक़ो न करियो त तव्हांखे प्राइवेट सेक्टर जो माण्हू पैर रखणु ॾींदो, पोइ तव्हां असां छा बि वेठा चऊं उहो पिया चऊं, ठीकु आहे। मां नथो चवां त सभु माण्हू न आयल, मां मेजॉरिटी हिकिड़ी ॻाल्हि थो कयां त जीअं त डिग्री जी वर्थ किराए छॾी असां, ऐं उहा छोकिरी आहे उहो न त असां सभिनी खे कुझु पतो आहे, ॻाल्हाए सघूं। हिकिड़ी ॻाल्हि रुॻो मां विच में तव्हांखे रोकियां थो, कल्ह चीफ मिनिस्टर साहिबु प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन हिकिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि कई, हुन चयो त हीअ जेको पब्लिक सेक्टर सरकारी सेक्टर आहे, इन जी सूरत हाल असां सां हीअं थी आहे त सिंध में 22 ग्रेड जा, 21 ग्रेड जा, 20 ग्रेड जा, 19 ग्रेड जा, 18 ग्रेड जा 250 ऑफिसर अचणा, उन मां 25 बि न आया जी। हाणे मूं वटि जायूं ख़ाली ऐं असांजी फेडरल कोटा मुक़ररु थियल आहे, हिते मां भरे बि नथो सघे, हा सही, हुते अहलियत बि कान्हे, मूं वटि बि कान्हे। हाणे असां चए थो टोटल हिकिड़ो एपरेटस जेको आहे न, उन में मुख़्तलिफ़ हंधनि ते वैक्यूम ऐं ॾार पैदा थी, इहा आहे कई, ऐं फेडरल गवर्नमेंट में बि इहो प्रॉब्लम अथव, उहो ई तमामु घणनि अहम सूबनि में फेडरल गवर्नमेंट वटि सीनियर पोजीशन ते माण्हू ई कोन, पर मां चवां थो हिकु घड़ी लाइ फ़र्ज़ु कयो सभु भरिजी बींदा त 250 न, हा ठीकु आहे। मां त ॻाल्हि थो कयां त जेको 1 मिलियन यूथ तां ॻाल्हि कई, त उहो जेको जॉब मार्केट में वेंदो, मां हाणे मूं वटि तव्हां सजेशन इहो त मूं हिकिड़ो क्राइसिस जी एनालिसिस पे ॾिनी, ठीकु आहे, पंहिंजे सम्झाए, मां ज़ाती तौरु सम्झां थो त फ्यूचर ऐं छा प्रेज़ेंट अॼु हाल ऐं पोइ सुभाणे त डेफिनेटली उहो आहे ई प्राइवेट सेक्टर वटि,
इहा ॻाल्हि जॾहिं असां कयूं था घणा दोस्त चवंदा तव्हां सिंधी माण्हुनि जो जेको काइनाती हक़ आहे त सरकारी नौकिरी वठे, तव्हां हुन खां नौजवान खे मायूस था कयो, तव्हां महरूम था कयो। मां चवां थो सभिनी खे ॾियो सरकारी नौकिरियूं, घणियूं ॾेई सघंदो। सॼी सिंध गवर्नमेंट ज़ोर लॻाए बीहे त 50,000 भला हलो लख नौकिरियूं कढी वठे, त माण्हू त जा मार्केट में 10 लख आया आहिनि, बाक़ी 9 लख माण्हू छा कनि? उहे आख़िर किथे त उनखे ज़िंदगी गुज़ारणी आहे, उहे मार्केट में किथे त रोज़गार ॻोल्हींदा न। पर मां रुकावट पेश थो कयां तव्हांजे अॻियां। सुपरफिशियल जेका ॻाल्हि थी थिए उहा ई थी थिए। नसीर साहिब साईं ॻाल्हि त कई प्राइवेट सेक्टर, उन में मुंहिंजा सिंधी एंटरप्रेन्योर आहिनि 1 2 3, ॿिया त वेठा आहिनि ॿियनि ज़ातियुनि वारा, उहे मूंखे नौकिरी छो ॾींदा? हाणे उन्हनि खे नौकिरी कीअं मिले इहो ॿुधायो। मां पहिरीं ॻाल्हि थो कयां, प्राइवेट सेक्टर को नौकिरी न आहे, प्रॉब्लम ई हिते आहे। अच्छा, जो असां वरी नौकिरीअ खां ॿाहिरि सोचूं नथा। मां चवां थो रोज़गार ऐं नौकिरीअ खे अलॻि तौर ते ॾिसो। प्राइवेट सेक्टर ईअं बि आहे त जेको नौजवान मैट्रिक या इंटर पास, तव्हां रहो था न कराची में, तव्हांजे हिन घिटीअ में सुबुह जो बीहो जेको गाॾड़े ते बिरयानी जी देग खणी बीठो आहे, या जेका छोलनि जी चाट खपाए थो, या जेके नंढा नंढा रोज़गार आहिनि, कॾहिं तव्हां हुनजी आमदनी पुछी आहे उन्हनि खां? 16 ग्रेड खां घटि कान्हे न, उन्हनि खां घणी मथे। मां त चवां थो उन खां घटि न आहे, मथे त अलाए केतिरी हूंदी। हीउ जेको तव्हांजो करक मां ऐं सवात मां अची हिते नान थो पचाए, मोचको कमु थो करे, शहरी रोज़गारनि जो त अंत ई न आहे, अलाए केतिरा। ठीकु आहे, मां चवां थो त नौकिरी ठीकु आहे मिले, ज़रूरु मिले, पर हाणे सोसाइटी जो रियलिटीज़ आहिनि न, सोसाइटी में तव्हांखे ॿुधायो त केतिरा एब्ज़ॉर्ब कंदी। अच्छा, अहिड़ी तरह प्राइवेट सेक्टर छो नथो असांजे माण्हू खे खणे? इन ते बि ॻाल्हाइणु घुरिजे ऐं खुली ॻाल्हाइणु घुरिजे। रुॻो इहो न आहे त ॿी ज़ात वारे वेठो आहे त बायोस थो करे। प्राइवेट सेक्टर खे कमु खपे, उहो ज़ात पात सां नथो हली सघे, 1 लिमिट ताईं हलाईंदो, उन खां पोइ न हलाए सघंदो। माना स्किल खपे, उनखे हिकिड़ो स्किल सेट खपे। तव्हां उहो स्किल सेट खणी अचो। ईअं न आहे त को सिंधी प्राइवेट सेक्टर में आहिनि ई कोन। हलो, मां तव्हांखे प्राइवेट सेक्टर में कमु कयां, मां तव्हांखे जंहिं इदारे में मां थो कमु कयां, मां उते तव्हांखे दर्जन न सवें सिंधी थो ॾेखारियां जेके पंहिंजे कॉम्पिटेंस ते वेठा आहिनि। छो त जॉब सेक्टर खे प्राइवेट सेक्टर जे अंदरि हिकिड़ी लेवल खपे अहलियतुनि जी, ऐं हिकिड़ो मिज़ाज बि खपे। असां छो त प्राइवेट सेक्टर जे तरफ़ जनरली असां रुख़ न कयो आहे, त उते ॾिसो, उते को माण्हू तव्हांजा हूंदा त तव्हांखे कैरियर काउंसलिंग कंदा, तव्हांखे उॾां रस्ता ॾेखारींदा, जे अंदरि वेंदो, जीअं ॿिया पंहिंजनि खे सपोर्ट कनि था त केरु असांजी बि त सपोर्ट कंदो, तॾहिं कंदो जॾहिं असां सेक्टर में इन थींदासीं न। सो इन एंट्रीअ में असां 30-40 साल, छो त फोकस असांजो होॾां हो। नसीर हिकिड़ी ॻाल्हि जी, हीअ जेको सरकारी नौकिरी कोन तव्हां थेड़ियो था न मूंखे, ऐं प्राइवेट ॾे छिकियो था, त इहो जेको विच में पुल आहे ई कान। इहो मूंखे हिकु किनारे खां ॿिए किनारे वॾी छलांग ॾियणी आहे। इन लाइ मां छा कयां? मुंहिंजी दिलि, मुंहिंजो दिमाग़ छा कयां? पहिरें त ज़हनी तौर तय कयो न त असांखे डायरेक्शन ठाहिणी आहे। पहिरें त तय त करियूं न, पंहिंजे ज़हन मां पंहिंजा ख़्वाब त बदिलायूं, हक़ीक़तूं त पोइ बदिलजंदियूं न। मां इहो थो चवां त असां सभिनी नौजवान खे जेका इहा सुठी प्यारे छॾी आहे, तव्हांखे ज़रूरु सरकारी नौकिरी मिलणु घुरिजे। इन खां सोच खां लिबरेट कयो। सरकारी नौकिरी बि मिलणु घुरिजे, उहा का हराम थोरी आहे, मिले थी त अखियुनि ते हक़ आहे, ठीकु आहे, जेतिरी हुजनि। पर मूंखे इहो तव्हां ॿुधायो, मां त चवां थो न त मैक्सिमम मिलण खां पोइ बि हिकिड़ो वॾो अंग न वठी सघंदो, हूंदियूं कोन न। मां सुभाणे तव्हांखे चीफ मिनिस्टर करियां न, पर इहो अमेरिका में बि ईअं आहे, किथे बि दुनिया में, ठीकु आहे। तंहिंजे करे तव्हांखे अल्टरनेट जॉब मार्केट लाइ नौजवाननि खे तयारु करिणो पवंदो, ऐं उनजो बेस आहे स्किल, उनजो बेस आहे एंटरप्रेन्योरशिप। 1 2 3 असांजे जवाननि खे ॿुधाए छा कनि। 1 2 3 इहो आहे त जंहिं वक़्तु हू पंहिंजी तइलीम हासिलु करे रहिया आहिनि, पहिरीं ॻाल्हि आहे त तइलीम खे ठीकु तरह सां हासिलु कनि, रुॻो डिग्रियुनि सां कमु न हलंदो। ठीकु आहे, उनजा कई तरीक़ा आहिनि, रुॻो इहो ॾोह नथो ॾेई सघे असांजी मास्तर क्लास में न ईंदो आहे, पढ़ण वारा पाण बि पढ़ंदा आहिनि। ॿियो, जेतिरे क़दुरु मुमकिन हुजे त जॾहिं तव्हां तइलीम हासिलु करे रहिया आहियो, को हिकिड़ो ॿियो स्किल सिखी वठो, ऐं मार्केट में स्किल सेट जो अंत ई न आहे। टीं ॻाल्हि इहा त जेकर नौकिरी उहा नथी मिले त जेसि ताईं मिले उहा जुस्तजू जारी रखो, कॉम्पिटेटिव एग्ज़ाम ॾींदा रहो, नौकिरी अचे अप्लाई कंदा रहो, पर तेसि ताईं जेकर साल या 2 साल तव्हां इहा मश्क कई ऐं उनखां पोइ जे नौकिरी नथी मिले त हथ ते हथ रखी घर में न वेही रहो, कुझु करियो जेको थी सघे, जेको तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो ऑनरेबल लाइवलीहुड मिली सघे उहो स्टार्ट करे छॾियो। पोइ उन सां गॾु तव्हां सर्च कंदा रहो, तव्हांखे केरु रोके नथो, बहितर खां बहितर जी तरफ़ वधंदा रहो। पर मां तव्हांखे ॿुधायां त हिन एरा में जिन माण्हुनि सक्सेस कई आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सक्सेस कई आहे, उहे माण्हू आहिनि जेके बेसिकली एंटरप्रेन्योर माइंडेड आहिनि,
जिन नंढड़े खां ऐं सो कारोबार ओवरनाइट माण्हू चए त मां अॼु शुरू कयां ऐं सुभाणे लीडर टीवी जहिड़ो अयूब शेख थी वञा त उनखे अयूब शेख थियण लाइ अयूब शेख जेतिरो सफ़र बि करिणो पवंदो त उहे सख़्तियूं उहे सफ़र उहे पोरिया उहे सभु करिणा पवंदा न। त जेकर अॼु तव्हां हिकिड़ी नंढी इन्वेस्टमेंट खां शुरू कयो था, मां तव्हां कई कारोबार ॼाणो था जिन माण्हुनि वटि अॼु चेन आहिनि पंहिंजे बिज़नेसिस जूं, इहे हेतिरे टेबल तां कारोबार शुरू कया हुआ। मां लिस्ट वॾी आहे, तव्हांखे केतिरा नाला ॿुधा। सो असांखे पंहिंजे नौजवान जी माइंड सेट ते महिनत करण जे लाइ तसवर बदिलाइण जी ज़रूरत आहे, सोच में नवाण आणण जी ज़रूरत आहे, नवां चैलेंज लाइ तयारु करण जी ज़रूरत आहे। रुगो मुज़मतुनि ऐं मुतालबानि उहे थियणु घुरिजनि, मां उनजी अहमियत खां इनकार नथो कयां, पर सॼी ज़िंदगी माण्हुनि खे रुगो उन रस्ते ते विहारे छॾणु न। असांखे मार्केट में पॉलिटिकली बि असांजी नीड आहे, मार्केट में हुजूं। इहो न आहे त रुगो असांजी जेको सो रोज़गार जो मामिलो आहे। कराचीअ में तव्हांखे पॉलिटिकली कराची ओन करणी आहे त तव्हांखे कराची जे मार्केट में अचिणो पवंदो। ईअं कराची ओन कान थींदी, इहा बुनियादी ॻाल्हि थो करे। बुनियादी ॻाल्हि जेकर कर कंहिं सवात जो माण्हू मैंगोरा जो माण्हू अची हिते पोरियो करे ऐं नौकिरियूं करे सघे थो त असांखे वेझ में वेझे कराची सभिनी खां वेझी त असांखे आहे न। असां छो न पंहिंजी बि वेझी बि ठीकु आहे। त उनखे ओन कीअं कंदासीं? ओन तॾहिं कंदासीं जॾहिं हिन शहर जी मईशत जो हिसो थींदा। शहर जी ओनरशिप उन वटि हूंदी, कंहिं बि शहर जी ओनरशिप उन वटि हूंदी जंहिंजो शहर जी मईशत में हिसो हूंदो, अदरवाइज़ न थी सघंदो। इहो वरी ॿुधायो तव्हांखे जंहिं शहर जी ओनरशिप वठणी आहे, उहो कराची हुजे, लाहौर हुजे, इस्लामाबाद हुजे, लंडन हुजे, दुनिया सॼी असांजी आहे। ठीकु आहे, पहिरें त शइ लाइ तयारु थियूं त मुंहिंजो घरु रुगो ही शहर ही पाड़ो ही ॻोठु न आहे, ऐं रुगो कराची बि न आहे, ऐं रुगो पाकिस्तान बि न आहे। दुनिया सॼी मुंहिंजी आहे। नौजवान खे चवणु घुरिजे सॼी दुनिया लाइ निकिरी पओ। सचल ॻोठ में माण्हू मिलियो हिकिड़ो, चई त मूं चयो तूं छा कयो? चई मूंखे वॾे भाउ चयो त कराची अचु। चयोमांसि कराची छा आहे? चई कराची आहे कर अची। एब्सोल्युटली ब्रिलियंट। कर अची। मूं चयो पोइ तूं छा कयो? चई सभ खां अवल तगारी खणाई, हाणे मूंखे ब्लाकनि जो प्लांट आहे ऐं मां रोज़ लख ब्लाक खपाईंदो। इमेजिन कहिड़े ग्रेड जो ऑफिसर आहे जंहिंजी एतिरी आमदनी? उहे ऑफिसर बि उन खां वठंदा आहिनि। ईअं आहे, शायदि हुन खां उधर ते बि वठंदा हुआ। सो बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त मां वरी हुनजे पॉलिटिकल एंगल ते थो अचां त जेकर असांखे हीअ शहर पंहिंजा करणा आहिनि त हिकिड़ो त ठीकु आहे, असां पॉलिटिकली चई सघूं था त असांजा वॾनि जा असांजा, पर अमली तौर ई तॾहिं तव्हांजा थींदा जॾहिं तव्हां हिननि जी मईशत जो हिसो थींदो। तव्हां मईशत जो हिसो थींदो त हितां जे कल्चर जो बि हिसो थी वेंदो, ऐं पोइ कल्चर तव्हांजी मर्ज़ी सां तॾहिं हलंदो जॾहिं मार्केट में तव्हां हूंदो। हाणे कल्चर मार्केट खे ड्राइव कंदो या मार्केट कल्चर खे ड्राइव कंदो, हिकिड़ो वॾो डिबेट आहे। पर हक़ीक़त इहा आहे त जंहिं वटि मार्केट आहे, कल्चर बि उनजो आहे, हुकूमत बि उनजी आहे, मर्ज़ी बि उनजी आहे, सभु कुझु उनजो आहे। हीअ हिन दौर जी हिकिड़ी रियलिटी आहे जंहिंखे असांखे वणे या न वणे, पर हक़ीक़त इहा ई आहे न। सो इन शइ जे लाइ असांखे पंहिंजी यूथ खे, पंहिंजे नौजवान खे हिकिड़े पूरे पैराडाइम शिफ्ट ऑफ थॉट प्रोसेस जी ज़रूरत आहे। नसीर साहब वॾी महिरबानी। मां हिकिड़ी आख़िरी मिसाल सां हीअ अॼोको प्रोग्राम पूरो थो कयां। उहो हीअ आहे त तव्हां हिकिड़ी केटरिंग जी कंपनी ॿुधी हूंदी, राजपूत, हनीफ़ राजपूत सां मुंहिंजी दोस्ती हूंदी, गुज़ारे वियो। हाणे हुनजो भाइटियो आहे आमिर। हनीफ़ राजपूत नसीर साहब मूंखे ॿुधायो त लालू खेत में मां नवाब शाह मां आयुसि, सिंधी ॻाल्हाए थो, उर्दू बि ॻाल्हाए थो, पंजाबी बि ॻाल्हाए थो। चई मां लालू खेत आयुसि, उते हिकिड़ो नंढिड़ो घरु वरितमि। अम्मा, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजा ॿ ॿार, मां। अम्मा चई अधु राति जो थींदी ऐं मुंहिंजे लाइ कुकीज़ ऐं बिस्किट उहे ठाहींदी। पोइ हिकिड़ो डिश वरितईं, हुन ते चवंदी पुट हे खपाए। मां चई उहो लालू खेत में जेको अलासिफ स्क्वायर ते रोड लाइन अॻे यादि हूंदो बीहंदियूं ब्लू लाइन सां फलाणियूं पाकिस्तान कोची पाकिस्तान ताईं वेंदियूं एंड ताईं। चई हिकु बस मल्हाईंदुमि, ॿी बस में, ॿी बस मल्हाईंदुमि, टी में रस्ते ते ऐं ॿारनि खे होको ॾींदी। पोइ मूं छा कयो त अम्मा मूंखे राति जो हिकिड़े ॾींहुं चयो थकिजी पई थो। चयोमांसि थकिजी पवां थो पर ख़ुशी थिए थी त खपी वञनि था हिकु। मुंहिंजो पोइ छा कई
चई पोइ वरी असां रेड़ी हिकिड़ी खई गाॾो वरितो हाणे चई मूंखे हीअ कुल्हे ते जेको डिश खोलणो हो न उहो न हाणे उहो रेड़ीअ बार कयो उन रेड़ीअ खां पोइ मूं ठियो ठाहियो हिकिड़ो दुकानु खोलियमि उते चई हिकिड़ो माण्हू हुन चयो त हीउ केरु थो ठाहे चयोमांसि मुंहिंजी माउ थी ठाहे चई तूं पंहिंजी माउ खे छो नथो चई त तूं 2-3 माण्हुनि जी मानी करे हिन खां वधीक कमाईंदे चई इतां केटरिंग जो मूं ख़्यालु आहे बसि पोइ आहिस्ते 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 हाणे हुनजी केटरिंग एजेंसी उहा रुॻो कराची में न अथव चित्राल में बि अथव जी ऐं मां तव्हांखे एड करियां त 20 साल अॻु मां हिकिड़ी ऑयल कंपनी में कमु कयो त मूं पहिरें भेरो ॿुधो त जेको कॉन्ट्रैक्ट हुयो उहो हुयो HR कम्युनिकेशंस त मूं चयो त HR कम्युनिकेशंस छा आहे हुन चयो त हनीफ़ राजपूत कम्युनिकेशंस मूं चयो इहो साॻियो जेको देगियूं पचाईंदो आहे चयो देगियूं बि पचाईंदो आहे मोस्ट एडवांस्ड उन वक़्तु जेका वायरलेस सेट ऐं टेक्नोलॉजी उनखे वाकी टाकी हर वर्कर खे ॾिनल आहे उहा उन वक़्तु ऑयल कंपनीज़ खे हू कम्युनिकेशन जो सिस्टम पियो लॻाए ॾिए त तव्हां डाइवर्सिफिकेशन ॾिसो त हिकिड़ो माण्हू जेको बिस्केट खपाइण खां शुरू थो करे अॼु उहो न रुॻो कैटरिंग जे वॾे में बिज़नेस जो मालिक आहे पर गॾु डाइवर्सिफिकेशन पियो करे उहो कम्युनिकेशंस में बि आहे थी सघे थो कंहिं ॿिए कारोबार में बि हुजे सो इहे हिकिड़ा पॉज़िटिव एग्ज़ाम्पल्स आहिनि जेके असांखे इंस्पायर सो असांजे नौजवान खे इहो सम्झणु खपे उस्ताद बुखारी जे हिन शेर वांगुरु त उहो अटल आदमी दिलि शिकस्तो न थी गंद पकड़े त ॾिस शींहं बकरी अथई सो हीउ वॾो ॾुखियो मामिलो कोन्हे रुॻो शुरू करिणो आहे पहिरियां 2-3 ॾींहं तकलीफ़ थींदी पर शाम जो पंहिंजी वालदा खे जॾहिं बिस्किट खपाए ऐं कुझु कमाए ॾींदव त उहा जेका फ़तेह आहे उहा मुल्कनि जे फ़तेह करण खां बि वॾी फ़तेह आहे अचो त सिंध जे नस्ल खे हुनरमंद बणायूं अवांजी वॾी महिरबानी